أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولو أنا كتبنا عليهم أن اقتلوا أنفسكم أو اخرجوا من دياركم ما فعلوا إلا قليل منهم. ولو أنهم فعلوا ما يوعظون به لكان خيرا لهم وأشد تثبيتا وإذا لآتيناهم من لدنا أجرا عظيما ولهديناهم صراطا مستقيما. ومن يطع الله والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا. ذلك الفضل من الله وكفى بالله عليما. آمنت بالله صدق الله العظيم. الله
सभिनीनि खे भलीकार कंदसि। महिमान रमज़ान इफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन में कहिड़ा हाल आहिनि, तव्हां जा ठीकु आहियो? ऐं इहो ॾींहुं जीअं असां अॻिते वधी रहिया आहियूं रोज़नि जी तरफ़, त हाणे महसूसु थी रहियो आहे त वाक़ई हाणे माशाअल्लाह सां रोज़ा असां विढ़ी रहिया आहिनि। लॻे थो हाणे त रोज़ा बाक़ाइदगी सां अची विया आहिनि, छो जो हाणे गर्मी बि कराची में शुरू थी वई आहे ऐं डे टेम्परेचर तमामु घणो रहे थो ऐं राति जो वरी बि थोरो बहितर मौसम थी वञे थो। पर चवंदसि इहो ज़रूरु तव्हांखे त रोज़े में इंसानु डिहाइड्रेटेड थी वेंदो आहे ऐं ख़ुश्की थी वेंदी आहे ऐं हूअं ई बि हीउ जेको मौसमु आहे हीउ ख़ुश्की वारो मौसमु आहे। तव्हां पाण ॾिसी सघो था त मौसमु कहिड़े हद ताईं चेंज थी चुको आहे। इन करे जॾहिं बि इफ़्तार में तव्हां कोई बि मशरूब पियो था त कोशिशि कयो सभिनि खां पहिरियां पाणी तमामु घणो पियो, उन खां पोइ मशरूबात पियो। छो त असां जॾहिं कोई बि मिठो जूस पीअंदा आहियूं या मिठो कोई शरबत पीअंदा आहियूं त उहो डायरेक्ट असांजी बॉडी खे हिट कंदो आहे, असांखे हुन में बॉडी में ॾकणी बि थींदी आहे, ब्लड प्रेशर शुगर असांजी जेको आहे न डाउन थियणु शुरू थी वेंदी आहे, वधीक ऑलरेडी डाउन हूंदी आहे पर वधीक डाउन थियणु शुरू थी वेंदी आहे। पोइ आहिस्ता 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 इंसानु जेको आहे पंहिंजे बॉडी टेम्परेचर में ईंदो आहे। सो मां तव्हांखे इहा ई रिक्वेस्ट कंदसि त ॾाढो ड्राई वेदर आहे, पाणी वधि खां वधीक पियो ऐं स्पेशली जेके तव्हांजे घर में बुज़ुर्ग आहिनि ऐं जेकॾहिं उहे रोज़ा रखनि था उन्हनि जे पाणी जो तमामु घणो ख़्यालु रखो। जीअं त असां पंहिंजे प्रोग्राम जो हमेशह आगाज़ कंदा आहियूं किरत सां, प्यारी किरत तव्हां कारी सैफुल्लाह जी आवाज़ में, हिन खां पोइ जेको आहे मां तव्हांखे हज़रत अली करमुल्लाह वजह जो कोल मुबारक ॿुधाईंदसि त ॿारु जॾहिं रोज़ो रखंदो आहे त उनजी माउ सॼो ॾींहुं हुनखे मोहबत ऐं शफ़क़त सां निहारींदी आहे ऐं पोइ त अलाह ताला पंहिंजे बंदनि सां 70 माउनि खां वधीक प्यारु करण वारी ज़ात आहे। त वाक़ई माउ त माउ हूंदी आहे, माउ जो को नेमल बदल कोन्हे, हर रिश्तो तव्हांखे मिली वेंदो ज़िंदगी में, पर माउ पीउ हिकु अहिड़ो रिश्तो आहे जंहिंजो को बि नेमल बदल अलाह साईं नाहे रखियो। ऐं जॾहिं ॿार छा पर असां वॾा आहियूं हींअर, असां हींअर जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां जेकॾहिं रोज़ो रखां थी त मुंहिंजी अम्मी खे हर वक़्तु फ़िकर रहंदी आहे, तूं ट्रांसमिशन बि करे थी, तूं ॿाहिरि अचे वञे बि थी, तूं कमकार बि करे थी, तूं पंहिंजो ख़्यालु रख, मूंखे अम्मी जी टेंशन थी। त इहो हिकिड़ो जेको सिलसिलो जेको अलाह साईं माउ पीउ ऐं ॿार जे विच में जेको रखे थो न, इन जी बसि कदुरु कयो, इन रिश्ते जो एहतराम कयो, उनजो तमामु घणो अहसासु कयो। अलाह न करे जॾहिं इहे रिश्ता हलिया था वञनि न, पोइ सिर्फ़ु पछतावे जे कुझु बि इंसान वटि कुझु कोन थो रहे ऐं सिर्फ़ु यादूं रहिजी थी वञे। इन जे करे तमामु घणो एहतियात बि कयो ऐं ख़्यालु बि कयो। असां पंहिंजे प्रोग्राम जो स्टार्ट करे चुका आहियूं, हिन सां गॾु आहिनि औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इलाही बहक़े बनी फ़ातिमा के बरकोले मां कुनी ख़ात्मा, अगर दावतम रत कुनी वर कबूल मनो दस्तो दामाने आले रसूल अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वाला अलिका व साबिका या हबीब अल्लाह। तमामु नाज़रीन खे अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान एहतिशाम अफ़ज़ल। अल्हम्दुलिल्लाह रमज़ान जो बाबरकत महीनो ॿियो शुरू जेको अल्हम्दुलिल्लाह हली रहियो आहे, मग़फ़िरत जो शुरू आहे। अॼु सोचे रहियो हुउमि त हीअ ज़रूरी ॻाल्हि आहे त हुस्न इख़लाक़ जो रमज़ान जो महीनो आहे, जॾहिं असांजो इख़लाक़ सुठो हूंदो त असांजो रमज़ान सुठो गुज़रंदो। जेकॾहिं रमज़ान सुठो गुज़रंदो असांजी ज़िंदगी सुठी गुज़रंदी। उन ते जेकॾहिं असां फोकस कंदासीं, रमज़ान जे महीने में असां जीअं नमाज़ पढ़ूं पिया, इबादतूं कयूं पिया, क़ुर पाक जो तिलावत कयूं पिया, जे रमज़ान खां पोइ जीअं महीनो गुज़री वञे थो वरी असां साॻी रुटीन अची वञूं था जेकी असांजी रुटीन हूंदी आहे, पोइ अलाह असांखे यादि ई न पवंदो आहे। हुस्न इख़लाक़ जेकॾहिं असां सुठो रवैयो अदा कंदासीं, जेकॾहिं सीरत जी ॻाल्हि अचे थी त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी असां सीरत खे ॾिसंदासीं त उहा कुराड़ी हूंदी जेकी मुंहिंजे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पंहिंजो कचिरो उछलाईंदी हुई। हिकु दफ़ो इहो वाक़ियो थियो, ॿियो ॾियारो थियो, वरी कचिरो उछलायो मथां, टियों ॾींहुं थियो त उहो किचिरो मतिलबु की न उछलायो। पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त अॼु उहा कुराड़ी अलाए किथे आहे, कचिरो मुंहिंजे मथां कंहिं न उछलायो अॼु। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं पंहिंजे साहिबनि घुरायो, साहिबनि खे चयूं त साहिबियो जेकी आहे कुराड़ी जेकी मां दरी मां जेकी मुंहिंजे मथां कचिरो उछलाईंदी हुई, उहा भला अॼुकल्ह कचु न पई उछलाए, त उनखे हाल वाल त करे अचो। साहिब ने अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, उहा कुराड़ी बीमार थी पई आहे, उनजी तबियत ठीकु न आहे। मुंहिंजे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, साहिबियो तव्हां उन कुराड़ी ताईं मुंहिंजो नियापो पहुचायो त मां करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछण लाइ वञा पियो। सो
उन खां बाद बि मुंहिंजे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पुछा कई, उन अम्मा खां पुछा करे ऐं आख़िर में आख़िरी दौरु आहे, उन कलमो भरे ऐं मुस्लमान थी वई। हीउ बि जान ठही वियो त हू बि जान ठही वियो। जेकॾहिं सीरत खे ॾिसंदासीं त असां फॉलो कंदासीं पंहिंजे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते। सो प्रोग्राम असांजो बिल्कुलु जारी सारी आहे। सभ खां पहिरियां अलाह पाक जे कलाम तिलावत कलाम पाक खां आगाज़ थी चुको आहे। रोज़ानो वांगुरु अॼु बि जनाब कारी सैफुल्ला साहब जन आगाज़ करे चुका आहिनि ऐं अॼु तमामु इलाही सना ख़ान मुस्तफ़ा जेके पंहिंजे आवाज़ में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातो पेश कंदा। सो जेके हिन वक़्तु जेको मां नालो रखियो त मेंबर हसान, त उन मेंबर हसान ते 2 सना ख़ान मुस्तफ़ा सां गॾु आहिनि जिन तारीफ़ आहे। सभ खां पहिरियों पासे वेठल नदीम अहमद पहोड़ साहब, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था, ऐं तमामु प्यारा सना ख़ान ऐं तमामु मोहब्बत करण वारा सना ख़ान मुस्तफ़ा सैयद मुइन फरीद साहब, आपको भी अपने प्रोग्राम में वेलकम कहते हैं। जी किरण जी, तो महरीन भी थोड़ी बिजी हुई, थोड़ी देर में असांखे ज्वाइन कंदी। तेसी ताईं असां पंहिंजे स्पॉन्सर्स फैमिली की तरफ हलूं था। तलो बनास्पति घी एंड कुकिंग ऑयल, अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। बेक कॉलर, जेटफुल पास्ता एक्सपर्ट, ब्लू कॉर्न सुप्रीम रस्टी, बेक शेक कपकेक, मरहबा शरबत गुलबहार, फलो फूलो और खालिश जड़ी बूटियों से तैयार करता जहाँ प्यार वहाँ गुलबहार। मलका मसाला, फटाल किचन अप्लायंसेस, स्विस शरबत, नेपाल में मेजबान प्रीमियर डस्टी, शहबाज कुकिंग ऑयल एंड घी, टैंक टैंक के साथ रिफ्रेशिंग रमज़ान, हमदर्द, रूह अफ़ज़ा, पाकुल अमिल के इफ्तारी जो ख़ास बंदोबस्त कयो आहे। ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स उन खां अलावा पर गॾाइनि वाइट एल टी वारा निकिरे वारा आहे त वाइट एल टी पंहिंजी ज़िंदगी खे भरपूर तरीक़े सां इंजॉय कयो। ऐं असां सां गॾु अॼु गेस्ट बि मौजूदु आहिनि ऐं मोस्ट सीनियर आर्टिस्ट आहिनि असांजी सिंधी मीडिया जा। ऐं उन खां अलावा तव्हां उन्हनि खे डिफरेंट चैनल्स ते कमु कंदे बि ॾिठो आहे। उर्दू ड्रामास ते बि उन्हनि खे तव्हां कमु कंदे ॾिठो आहे, PTV जी ड्रामास ते बि तव्हां उन्हनि खे कमु कंदे ॾिठो आहे। ऐं माशाअल्लाह एक्टर त पंहिंजी जाइ ते आहिनि, पर डायरेक्टर बि आहिनि ऐं राइटर बि आहिनि, राइटिंग बि कनि था, स्क्रिप्ट वग़ैरह लिखनि था। पंहिंजो यूट्यूब चैनल आहे, उनजे लाइ पंहिंजी स्टोरीज़ ठाहे करे उन्हनि जी वीडियोज़ ठाहींदा आहिनि। त असां सां गॾु मौजूदु आहिनि रसूल बख्श डाहिरी साहब, सां उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सभ खां पहिरीं त महिरबानी तव्हांजी जो मूंखे घुरायो हिन बाबरकत महीने में, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, तमामु घणी ख़ुशी। रमज़ान जो महीनो तव्हांखे मुबारक हुजे। बिल्कुलु ख़ैर मुबारक, तव्हांखे बि सभिनी खे मुबारक हुजे, ख़ैर मुबारक, ऐं असांजे ॾिसंदड़नि खे मुबारक हुजे। ख़ैर मुबारक। कीअं आहियो, तबियत ठीकु आहे तव्हांजी? मालिक जा करम, शुक्र आहे मालिक जो। माशाअल्लाह। एॾो अरसो बिज़ी हो, मतिलबु किथे बिज़ी आहियो? बिज़ी त ख़ैर आहियां बि, कोन बि आहियां। बिज़ी इन करे आहियां त मुंहिंजो पंहिंजो यूट्यूब चैनल आहे, त उन ते थोरो कमु कंदो आहियां। पोइ कुझु शॉर्ट स्टोरीज़ हूंदियूं आहिनि उहे कंदो आहियां, या वीलॉग जेको अॼुकल्ह आम थी वियो आहे, उहो सम्झो त हिकिड़े स्टूडियो में वेही करे कुझु मोटिवेशनल प्रोग्राम जेके आहिनि उहे कंदो आहियां, त जीअं मूंखे जेको तजुर्बो पंहिंजी ज़िंदगी जो रहियो त उहो थोरो अॻिते आउं पहुचाए सघां या उन्हनि खे गाइड करे सघां। पोइ तव्हांखे छा थो लॻे, हुन सां कुझु फ़ाइदो थियो? फ़ाइदो त अॼु ताईं थियो त कोन्हे को, आस्ते आस्ते स्टेप बाय स्टेप, हा स्टेप बाय स्टेप जेको आहे उहो फ़ाइदो थिए थो, ऐं उहो फ़ाइदो सुठो हूंदो आहे सर। बिल्कुलु इहो मुंहिंजी आज़माइश अथव त जेकॾहिं अचानक सां जेको हीअं माण्हू हलियो वेंदो आहे न, त वरी उहो वरी हीअं हेठि हली ईंदो आहे। जे स्टेप बाय बिल्डिंग जे जेको बुनियादु जेको आहे न उहो मज़बूत हूंदो त बिल्डिंग जेका उहा पाइदार रहंदी, बिल्कुलु, ऐं काफ़ी अरसो हलंदी। बिल्कुलु। सो असां उन ते हलूं पिया त बाबा न, असांखे सिलो सिलो कमु करिणो आहे ऐं पंहिंजे हिसाब सां कमु करिणो आहे। असां दुनिया खे न पई वञे, उन सां असांजो को वास्तो कोन्हे को, असांखे पंहिंजो ई कमु करिणो आहे, सो उहो कयूं पिया। माशाअल्लाह। ऐं रमज़ान में छा तव्हांजी एक्टिविटीज़ हूंदियूं, कीअं गुज़ारींदा आहियो पंहिंजो रमज़ान शरीफ़? रमज़ान में सची ॻाल्हि ॿुधायां त रोज़ो कोन रखंदो आहियां। अच्छा, मुंहिंजो प्रॉब्लम इहो आहे त आउं हार्ट जो पेशेंट आहियां, त मूंखे मेडिसिन खाइणी हूंदियूं आहिनि। रब साईं माफ़ु करण वारो आहे ऐं माफ़ु कंदो, सो रोज़ो आउं कोन रखंदो आहियां। बाक़ी मुंहिंजा ॿारड़ा माशाअल्लाह उहे रोज़ो रखंदा आहिनि, मुंहिंजी वाइफ जेका उहो रोज़ो रखंदी आहे। घर में तक़रीबन सभु रोज़ा रखंदा आहिनि सिवाय मुंहिंजे। तव्हांजी बहितरीनु ॻाल्हि अॼु मूंखे ईअं सम्झो तव्हां इहे लफ़्ज़ चया न, मुंहिंजे जिस्म जी कंझार जी सची ॻाल्हि अथव। ऐं तव्हां चयो न मां रोज़ो न रखंदो आहियां, ऐं सची ॻाल्हि कई ऐं सच ॻाल्हायो, ऐं इहा ई तव्हांजी नेकी अलाह खे अॻाम विझी वञे, अलाह दर वटि रब साईं का, रब साईं पारां त अलाह साईं उन खे बख़्शिश जो ज़रियो थी वञे न। साईं अॼुकल्ह असां ॾाढो कूड़ था ॻाल्हायूं न, ॾाढो कूड़। जीअं ऑफ द रिकॉर्ड पाण थोरो पहिरें ज़िक्र कयो त असां कूड़ था ॻाल्हायूं। ईद जे ॾींहुं वेही असां जेको सो कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं त मूं नमाज़ पढ़ी, अॼु मूं सयूं खाधियूं, मूं सयूं पाण ठाहियूं,
अड़े ख़ुदा जा बंदा तोखे त भत रधणु कोन थो अचे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु बिल्कुलु मैं बि ज़ाल मूंखां केरु पुछे वा तोखे चांवर रधण ईंदा आहिनि? मूंखे चांवर रधणु ईंदा आहिनि, बिल्कुलु दाल चांवर उहे रधण ईंदा आहिनि, छा आहे करे आसान आहिनि उहे ऐं रधे वेंदा आहिनि। पर हाणे आउं चवां त न भाउ मूंखे आउं ॾाढो बहितरीनु शेफ आहियां, बहितरीनु कुक आहियां, जेका शइ तव्हां चवंदो बिरयानी चओ, जेका वणेव शइ उहा डिश चओ आउं ठाहे ॾींदुसि, इहो मतिलबु कूड़ थो वणा। न इहा वाक़ई हक़ीक़त ॻाल्हि आहे, दुनिया ई अहिड़ी थी वई आहे, मतिलबु थोरी थोरी ॻाल्हि ते कूड़, थोरी थोरी ॻाल्हि ते कूड़। असां सच अलाए छो न ॻाल्हाईंदा आहियूं, छो न इन शइ खे एक्सेप्ट कंदा आहियूं त सच बि कुझु आहे, ऐं जेकॾहिं उन माण्हू जे मुंहं ते सच ॻाल्हाइजे त उनखे बुरो लॻी वेंदो। इहो ई त असांजो अलमियो आहे न, त सच मिसाल हिकिड़ो सच आहे, मूंखे केरु चवे थो त यार तो फलाणे ड्रामे में कमु सुठो कोन कयो, ऑनेस्टली आउं तव्हांखे ॿुधायां त मूंखे मुंहिंजो ज़मीर मूंखे चवंदो आहे त तो हिन ड्रामे में कमु सुठो कोन कयो, मूंखे मुंहिंजो ज़मीर चवंदो आहे त बाबा तो हिन ड्रामे में कमु सुठो कयो। दोस्त यार ॿिया कुझु क्रिटिसाइज़ कंदा आहिनि, कुझु तारीफ़ कंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे, हर इंसान जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी पसंदि हूंदी आहे। साईं तव्हां गुफ़्तगू जारी रहंदी, जेकॾहिं हिते वरी विच में हज़ूर जी नात थी वञे बिस्मिल्लाह, त रमज़ान जो महीनो आहे, पहिरियों ई वाज़ सैयद मुइन फरीद जी तरफ़ हलंदासीं तो अॼु दिलि चए पई त ये सब तुम्हारा करम है आका के बात अब तक बनी हुई है। बिस्मिल्लाह। तमाम अहबाब मोहब्बत से दुरूद पाक पढ़ लीजिएगा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना जो सर बसर है कलाम रब्बी, वो मेरे आका है आका। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। सर जी अॼुकल्ह तव्हां ॻाल्हि कई त यूट्यूब जे लाइ तव्हां स्टोरीज़ वग़ैरह लिखो था, त हींअर का शॉर्ट मूवी रमज़ान जे हवाले सां या डॉक्यूमेंट्री कुझु ठाहियो अथव? न हिकिड़ो मतिलबु 4 मिंटनि जी हिकिड़ी स्टोरी मूं ठाही, उहा जेको हींअर कश्मीर में वाक़ियो थियो उन खे थोरो डिस्कस करे उहा हिकिड़ी स्टोरी ठाही हुआ, ऐं बाक़ी ईद जे हवाले सां को अञा कमु कोन कयो आहे। हा अञा कुझु न कयो। हा हा न रेस्ट न, बसि सोचां पियो त मतिलबु अहिड़ी शइ हुजे जेका मुख़्तलिफ़ हुजे ॿियनि दोस्तनि खां, जेके असांजा दोस्त कमु कनि था, थोरो मुख़्तलिफ़ हुजे। अच्छा, ड्रामनि जी तरफ़ भला छो तव्हांजो हिकिड़ो हेड थी वियो आहे रुझान? ड्रामनि में घुराइनि कोन था। असल में छा आहे त हिकिड़ी ॻाल्हि ॿी पाण कंदो आहियां जेका उहा सच आहे, ऐं उन ते क़ाइमु आहियां त मुंहिंजो कैरेक्टर कहिड़े ड्रामे में हूंदो त पोइ कहिड़ो बि डायरेक्टर हूंदो मूंखे घुराईंदो, मुंहिंजो कैरेक्टर न हूंदो मूंखे कोन घुराईंदो। सो आउं उन ॻाल्हि ते ई अमल कंदो आहियां। पर कुझु दोस्त वरी नवां अची विया आहिनि त ज़ाहिरी आहे हाणे पुराणा दोस्त वरी थोरो पोइते थी विया आहिनि, उनखे सुञाणनि कोन था, त हाणे यार इलाही ख़बर न आहे इहो केरु माण्हू आहे, नालो ॿुधियल आहे, यार नालो इहो केरु कहिड़ो माण्हू आहे, पोइ अदा तस्वीर ॾेखार। जीअं हिकिड़े चैनल ते हाणे कमु कयुमि, उर्दू चैनल हो, उन ते कमु कयुमि, उहो पंहिंजे ई हुजे, पंहिंजो ई चैनल हुजे, सो उन ते कमु कयुमि त पहिरीं हुन मूंखां तस्वीर घुरी त तव्हां तस्वीर ॾियो। मूं चयो यार हेतिरो वक़्तु कमु कयो, 83 खां कमु कयां पियो, माना हुन दोस्त सां डिस्कस मूं कयो। मूं चयो यार 83 खां कमु कयां पियो त पोइ ज़ाहिर आहे को हिकिड़ो अधु त उन सभिनी दोस्तनि जे में को हूंदो जेको मूंखे सुञाणंदो हूंदो, त चयो न वरी बि यार तूं तस्वीर मोकिल, या को अहिड़ो क्लिप हुजे पोइ मूंखे मोकिल। पोइ मूं वरी क्लिप मोकिलियो, तस्वीर मोकिली, पोइ हुन खां पहिरीं हुन चयो न असां ॾेखारे छॾियो, हुनखे चयूं ठीकु आहे ओके आहे। अच्छा, पर मूंखे इहो अलाए छो हिकिड़ो मुंहिंजो जेको हमेशह इख़्तिलाफ़ रहियो आहे उर्दू मीडिया सां, उहो इन ई ॻाल्हि ते रहियो आहे त अल्हम्दुलिल्लाह सिंधी चैनल्स असांजा पंहिंजा आहिनि, असां ते कमु कयूं था, हर कोई सुञाणे थो, ॾिसे थो, ख़बर आहे त भई फलाणो हिन कैरेक्टर में फिट थी थो वञे पियो, हुनखे डायरेक्ट कॉल बि अची वेंदी आहे त तव्हांजी रिकॉर्डिंग आहे। पर उर्दू वारा चवंदा आहिनि त तव्हां ज़ीरो खां स्टार्ट कयो। असल में छा आहे त मतिलबु तव्हां ॻाल्हि ख़तमु कई न? जी जी मां त ॻाल्हि पूरी करे वरिती। असल में छा आहे त हाणे थी इहा शुरूअ खां ई हिकिड़ी ग्रुप बंदी आहे। असां PTV खां कमु कयो त PTV में इहो हूंदो त भई हीउ अलाह साईं जन्नत नसीब करे समय साहिबु मोहम्मद बख़्श समय जो, त भई हीअ उन जे ग्रुप जा आर्टिस्ट आहिनि, उहे वरी हारून रिंद साहब जे ड्रामे में कोन हूंदा, छा करे हारून रिंद साहब जो जेको अलाह साईं उनखे जन्नत नसीब करे उन जो पंहिंजो हिकिड़ो सर्किल हूंदो, उन जा हैदराबाद वारा आर्टिस्ट हूंदा या कोटड़ी वारा आर्टिस्ट हूंदा, ईअं हिकिड़ी ग्रुप बंदी ठही विया। ऐं ॿियो हाणे मूंखे इहो न चवणु खपे त असां मतिलबु हू थी विया आहियूं जीअं
पंजाबीज़म जेको चइजे न हिनखे इहो थी वियो आहे। तव्हां ॾिसो त लाहौर जो आर्टिस्ट अचे थो कराची में, हिकिड़ो माण्हू अचे थो, उन्हनि जा 50 एक्टर हिते एडजस्ट थी था वञनि। असांजो हिकिड़ो एक्टर जेको आहे उर्दू कंहिं ड्रामे में अचे थो, उहो ॿियो पंहिंजो एक्टर जेको एडजस्ट नथो कराए सघे। मतिलबु आहे त सिंधियुनि में टैलेंट वधीक आहे ऐं सिंधियुनि खे बर्दाश्त कोन था कनि। एग्ज़ैक्टली इहा ॻाल्हि अथव। अॻियां मतिलबु असांजा एक्सप्रेशंस ईंदा, हुनजा एक्सप्रेशंस खाइजी वेंदा। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं चवां थो त असांजो एक्टर जेको आहे न उनखे जुमिलो तव्हां न ॾियो, सिर्फ़ु एक्सप्रेशन सां उनखे मारे छींदो। असांजा एक्टर एॾा सुठा अथव, एॾा वर्सटाइल एक्टर। सलाह साहिबु ॾिसो तव्हां केॾो सुठो एक्टर। असांजा खोड़ एक्टर आहिनि जेके असांजी नई टही जा एक्टर जेके आहिनि, भले उहे KTN ते कमु कंदा हुजनि या असांजा ॿिया जेके सिंधी चैनल उन ते कमु कंदा हुजनि। तव्हां मुक़ाबिलो त करायो न यार। तव्हां मतिलबु ईअं था चओ त अच्छा ॿियो हिकिड़ो प्रॉब्लम असां में इहो अची वियो भई तव्हांजी उर्दू जेका उहा सुठी न आहे। मतिलबु उर्दू जेका हुअणु खपे न उहा न आहे। हिकिड़ी सकील उर्दू जेका हूंदी आहे न, काफ़ कहिड़ो आहे त कल वारो काफ़ जेको आहे न उहो तव्हांजे वात मां निकिरी यार नथो निकिरी। पाण छा कयां? अच्छा इते मां तव्हांखां हिकिड़ो सुवाल करणु चाहियां। अच्छा मूंखां अलाह ख़ैर करे जी। तव्हांखे कॾहिं ईअं मतिलबु एक्टिंग जो कोई कैरेक्टर ऑफर थी या करे तव्हांखे कुझु मूं कयो आहे? जी हा बिल्कुलु। मुंहिंजो जो वाल साहब आहे मोहम्मद अफ़ज़ल बंबरो, उहो जेको आहे सो इलाही पुराणो आर्टिस्ट जी बिल्कुलु। ऐं हिकिड़ो KTN ते ड्रामो हलियो आख़िरी मयार, इलाही पुराणो ड्रामो, शाइस्ता अलमाणी बलकशेर जो हो। उन में मूंखे अचानक साबू अची उथारियो, चई उथो हिकिड़ो सीन आहे जल्दी में। मां निंड मां उथियुमि, सीन इहो हो त हिकिड़े घर में वेठा हुआसीं, उन कॉल ईंदी आहे, उहो चवंदो जल्दी पंहिंजा 12 बजा खणी निकिरी पओ। असां निकिरी करे रक्षा में वेही करे ऐं उते असांजो सीन ख़तमु थींदो आहे। डायलॉग कुझु बि न हो। बाक़ी 20 साल के पोइ थी वञो, 18 खां 20 साल KTN जी शुरूआती दौर आहे। जी जी हा बिल्कुलु। यानी स्क्रीन ते अची चुका आहियो 18 साल जी उमिरि जी। एक्टर त न चइजे नंढड़ो बसि। अच्छा मुंहिंजो स्टार्ट में त मूंखे त शौक़ु न हो। मूंखे त इहो हो त पहिरियां स्टार्ट में जॾहिं कई त मुंहिंजे मां थोरो ॻाईंदुसि, पोइ मुंहिंजे मामा खे सिखियुमि। उन खां पोइ वरी बिल्कुलु ई पढ़ाई ॾे अबू चयो बसि तव्हांखे पढ़णो आहे। जीअं कल्ह पंहिंजी ॻाल्हि हे पई त बसि तव्हां पढ़ाई करिणो आहे, इन एज में कुझु न आहे करिणो। उन खां पोइ असांजे क़ुर शरीफ़ आहे जेको उस्तादु हूंदो उहो आयो, उनखे सिखी करे पोइ अल्हम्दुलिल्लाह नात ख़ान जी फील्ड में अची वियासीं अल्हम्दुलिल्लाह। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदो हलां, साईं जो वालिद साहिबु जेको आहे साईं तमामु सुठो दोस्त आहे, नवाब शाह जो आर्टिस्ट आहे ऐं तमामु सुठो एक्टर रहियो पंहिंजे दौर जो। हींअर त ॾाढी वॾी अच्छी रखी छॾी। हा वरी तयारी आहे अॼु ते हा न मुंहिंजी अम्मी जी बि तयारी आहे ऐं अबू जी बि तयारी आहे हींअर। बिल्कुलु नात तरफ़ हलंदासीं ऐं तमामु प्यारी गुफ़्तगू हली रही आहे। त नात ॿुधो जनाब नदीम अहमद पौर साहिब खां, जंहिंजी आवाज़ में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। اللهم صل على محمد وعلى ال محمد كما صليت على ابراهيم وعلى ال ابراهيم انك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى ال محمد كما باركت على ابراهيم وعلى ال ابراهيم انك حميد مجيد महबूब मां जो रोज़ो ॾिसण थो चाहियां महबूब मां जो रोज़ो ॾिसण थो चाहियां दिलदार तुंहिंजे दर ते हाज़िर थियण थो चाहियां दिलदार तुंहिंजे दर ते हाज़िर थियण थो चाहियां गमंदर दविया वकोड़े काई ख़ुशी न आहे जानिब तुंहिंजी जुदाई पई जान थी जलाए बेचैन ज़िंदगी आ ख़ुश थी जीअण थो चाहियां दिलदार तुंहिंजे दर ते हाज़िर थियण थो चाहियां महबूब मां जो रोज़ो ॾिसण थो चाहियां दिलदार तुंहिंजे दर ते हाज़िर थियण थो चाहियां दुनिया न काई दौलत बे इंतिहा ग़रीबत मिस्कीन आहियां मिठड़ा कान्हे का मूंखे ताक़त बस को नथो हले न त अॼु ई पुॼण थो चाहियां दिलदार तुंहिंजे दर ते हाज़िर थियण थो चाहियां
महशर में भी शफा दी उम्मीद तो में दिल बर भी गरीब जो तुंजो आहे गरीब नौकर औसर जो जाम पीमा जन्नत वञण थो चाहियां दिलदार तुंहिंजे दर ते हाज़िर थियण थो चाहियां महबूब मां जो रोज़ो ॾिसण थो चाहियां दिलदार तुंहिंजे दर ते हाज़िर थियण थो चाहियां। तमामु बहितरीन नात नदीम अहमद पौड़ साहब जी बिल्कुलु हिन तरफ़ हलंदासीं। तमामु प्यारी गुफ़्तगू असांजी हली रही हुई त तव्हां अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि एड मां करणु चाहियां थो हिकिड़ी त उहा ॻाल्हि इहा आहे त किरण पुछा कि तव्हांखे मतिलबु तव्हां एक्टिंग जो शौक़ु आहे या कंहिं ड्रामा में मां नंढड़े हूंदे त ॿुधाए छॾी पर हिन वक़्तु जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थो न त उतां सरकार जो एतिरो करम थी वियो आहे नात ख़ानीअ सदके जो ॿिए हंधा घुरण जी ज़रूरत ई कान्हे का। सरकार एतिरो अता करे छॾियो आहे एतिरो इज़तूं मिली वियूं आहिनि सरकार जी नातुनि जे सदके जो ॿिए को कमु करण जी माना जेको आहे न दिलि बि न पिजे। बिल्कुलु सही। एक्टिंग सफ़ा हिकिड़ी ॿी शइ थी वञे वरी नात ख़्वानी सफ़ा हिकिड़ो डिफरेंट उहो थी थो वञे। मां चवां थी त जेकॾहिं मां आहियां ऐं चाहियां त जेकॾहिं मां हीअं पढ़णु शुरू कयां मां न करे सघंदमि मूंखां न थी सघंदो। ही मतिलबु नंढे हूंदे खां ई जेकॾहिं तव्हां कंदा था अचो ही हिकिड़ी गॉड गिफ्टेड शयूं आहिनि जेके कुदरती तौरु तव्हांखे हिकिड़े विरसे में मिलनि थियूं कुदरत जे तरफ़ां मिलनि थियूं। जे हाणे स्कूल लाइफ में असां पढ़ियोसीं जी जी बस ख़तमु उन खां पोइ वरी कॾहिं ट्राई बि न कई ऐं हाणे जेकॾहिं सोचूं बि त असां करे बि कोन सघंदा। हाणे ज़िमेदारी वधी वियूं न हाणे ज़िमेदारी वधी हाणे तव्हां पढ़ो था हिकिड़ो शौक़िया तौरु तव्हां को किताबु पढ़ो था अदब जे हवाले सां किताबु पढ़ो था पंहिंजे नॉलेज जे हवाले सां उहा त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे पर हिकिड़ो सम्झो प्रोफेशन सम्झी ऐं तव्हां उहो डिफरेंट हा बिल्कुलु सर ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं त ब्रेक था वठूं पिया जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी वापसि मेहमान रमज़ान जे फटाइल किचन में तव्हांखे ॿीहर भलीकार था कयूं पिया ऐं महरीन भी असांखे ज्वाइन करे वरितो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? अल्लाह का शुक्र आप सुनाइए। अल्हम्दुलिल्लाह। तबीयत कैसी है आपकी? अल्हम्दुलिल्लाह बहुत जबरदस्त। और थकन कैसी जा रही है? मैंने 2 दिन ना बड़ा सोई हूँ बड़ा मजा आया मुझे। अच्छा मैं समझी कि बोलेगी कि मेरी नींदें पूरी नहीं हो रही है। आज किचन में फ्रेश वाला गोता भाई माशाल्लाह फ्रेश लग रही है आप दोनों फ्रेश लग रहे हैं। थैंक यू लेकिन मैं बहुत सोई नहीं हूँ 2-3 घंटे एक्स्ट्रा सोई हूँ। अरे वो नैप की तरह हो गया ना फिर तो। अभी तो मैं बता देती हूँ सीक्रेट है मेकअप कराते कराते मैं सो गई थी। वो आज आपने बता दिया त मां जेको न कल वेठो हुम त मां पफिंग कराए पियो त मूंखे निंड पिजे न त मूंखे उन चयो जेको मेकअप आर्टिस्ट चई तव्हां बि मेरीन बाजी वांगुरु सुम्हींदा रहो चई वो रोज़ ईंदे सुम्ही रहंदे हिते निंड बि कंदी भैया। मैं इसलिए फ्रेश लग रही हूँ क्योंकि मैं अक्सर मेकअप कराते हुए सो जाती हूँ फिर सब लोग कहते हैं उड़ जाए मेकअप हो गया। अच्छा ये 15 मिनट या 10 मिनट जी जेका अख लगी वेंदी आहे न इहा तव्हांखे जेको न एकदम फ्रेश करे छॾींदी आहे। और मेरी आदत है मैं कभी भी दोपहर में वैसे भी नहीं सोती बहुत लंबा मतलब 15-20 मिनट वो मेरी पावर नैप होती है तो अगले 6 घंटे के लिए मुझे चार्ज कर देती है। वाह जी वाह ये चार्जर वाला काम जी जी ये चार्जर वाला काम है। असां फटाइल किचन में मौजूद आहियूं ऐं तलो जी रेसिपी ॾिसूं था त कहिड़ी आहे अॼु क्या बना रही हैं आप? आज हम बना रहे हैं ब्रेड चिकन सैंडविचेस जो कि ज़बरदस्त बनते हैं
और ये मेरे मेन्यू में से मैं सिखा रही हूँ, जो मानीज किचन का जो एक मेन्यू है उसका सीक्रेट सैंडविचेस हैं, ये आप अपने घर पे ज़रूर ट्राई कीजिएगा, जो कि हम बनाएंगे तलो कुकिंग ऑयल में। और ये उसके लिए मैंने यहाँ पे तकरीबन आधा से 1 किलो की तरह मैंने चिकन लिए और मैंने इसे अच्छे से बस बॉईल कर दिया, इसमें मैंने कुछ भी नहीं डाला है। और अब जैसे हम चिकन श्रेड करते हैं ना, मैं इसे श्रेड कर रही हूँ और फिर मैं इसमें तकरीबन डालूँगी काली मिर्च जितनी मुझे ज़रूरत है, नमक जितना ज़रूरत है। यहाँ पे मेरे पास मायोनीज़ है जो कि मैं अपनी ब्रेड में लगाऊंगी, जब मैं ये चिकन का मैं बैटर बना लूँगी तो फिर इसमें लगाऊंगी। और ये जैसे मैं श्रेड कर लूँगी ना, तो कुछ मायोनीज़ मैं इसमें भी डालूँगी स्प्रेड बनाने के लिए, जिसके लिए मुझे चाहिए होगा काली मिर्च पाउडर। और ये मैंने फ्रेशली इसको मैंने ग्रेट अलग किया रही है। और ये मैंने, क्योंकि इसकी खुशबू इतनी अच्छी आती है ना। और ये नमक है, ये मैं डालूंगी इसमें। फिर मैं इसके ब्रेड क्रम्स को काट के मायोनीज कुछ इस पे लगाऊंगी, ये अपना चिकन का बैटर रख के फिर इसको मैं ऐसे रोल कर दूंगी साथ साथ। और ये जो हमारे अंडे हैं इसको बीट करेंगे, तलो कुकिंग ऑयल को गरम करेंगे और इनमें फ्राई करेंगे। बड़ी सिंपल और अच्छी ज़बरदस्त रेसिपी है। ज़बरदस्त। तो फिर हम इसको स्टार्ट ही कर देते हैं। किरण, आप ये जो रह गई है ना, इसको मुझे श्रेड कर दें। जी ज़रूर। मैं जब तक इसको बनाती हूँ ताकि हमारे व्यूअर्स बिल्कुल असांजी जेका रेसिपी ठही रही आहे तलो कुकिंग ऑयल में ठही रही आहे, इंशाल्लाह तव्हां ज़रूर ट्राई कजो, तव्हांखे पसंदि ईंदी। हुए भी जेका भी रेसिपी सेखारींदी आहे महरीन ॾाढी सुठी हूंदी आहे। तो देखें इसमें प्रोटीन है और दूसरा ये कि ये जब आप घर में जो सफाई से बनती हैं चीज़ें, बाहर भी मिल जाते हैं रोल वोल, लेकिन मुझे जो है तेल का इशू होता है कि जो जिस तेल में फ्राई करते हैं डेली वो कितनी दफ़ा गर्म हो रहा है। तेल हमेशा जब भी फ्राई के लिए यूज़ करें उस तेल को दोबारा फ्राइंग के लिए यूज़ नहीं करें, उस तेल को खाने में यूटिलाइज कर लें। लेकिन वो जितनी दफ़ा वो गर्म होता है उसमें ऐसे अज्जा पैदा हो जाते हैं जिससे कैंसर होने के चांसेस होते हैं और बहुत सारी बीमारियां होती हैं। तो कोशिश करें जो तलने के लिए तेल इस्तेमाल करें वो आप खाना जब बनाएं उसमें यूज़ कर लें, उसको बार बार गर्म नहीं करें। असां तलो कुकिंग ऑयल में जेको आहे चिकन सैंडविचेस ठाहे रहिया आहियूं ऐं तव्हांखे त ख़बर आहे त अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। यहाँ पे मेरी चिकन हो गई है श्रेड। अब मैं इसमें डालूंगी काली मिर्च। काली मिर्च थोड़ी अच्छी डालिएगा ताकि अच्छा फ्लेवर आए, क्योंकि इसमें कोई और मसाले नहीं जाएंगे, सिर्फ काली मिर्च और नमक जाएगा। मैंने बॉईल करते वक्त इसमें बिल्कुल नमक ऐड नहीं किया था। सही। लेकिन मैं बहुत ज़्यादा नमक नहीं डालूंगी क्योंकि मायोनीज में ऑलरेडी नमक होता है। आपकी हो गई चाहिए? बस एक है। सर तव्हांखे आहे कुकिंग जो शौक़? न, कुकिंग जो शौक़ खाइण ताईं आहे। खाइण ताईं आहे, मतलब कॾहिं तव्हां जेको आहे किचन में वञी करे भाभी जी हेल्प न कई? नहीं, तो जब आप बनवाती होंगी आपकी वाइफ तो आप फिर तारीफ तो जरूर करते होंगे। मजबूरी है मेरी। मजबूरी है। नहीं ये गलत बात है, ये यहाँ आपने गलत बात कर दी। लेकिन भाई जैसा भी बने ना शुक्र करे तो मिले तो। आऊं यही चवंदो आहियां त भई हर हाल में शुक्र करणु खपे अल्लाह साईं जो, ऐं ख़ासि तौर ते पंहिंजी घरवारी जो, तो महिरबानी हुनजी जो इहो ठाहे ॾिनई जो असां खाधो। ऐं हेल्प आहे ज़ाहिरी आहे। ॾिसो इहो चयो वेंदो आहे त भई ज़ाल मुड़ुस गाॾी जा ॿ फीथा हूंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। त इहो त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, हिन में त उहो इनकार आहे ई कोन को। ज़ाल जी हेल्प करणु खपे, घरवारी हेल्प। आपको मैं अंदर की बात बताऊं, जब हस्बैंड वाइफ की तारीफ करते हैं ना टेबल पे सबके सामने बैठ के कि बेगम क्या खाना बनाया है, तो आप यकीन करें 2 बोतलें खून की बढ़ जाती है। और कभी कभी हस्बैंड पता है क्या बोलते हैं, बेगम क्या खाना बनाए। ये भी आता है कभी कभी। और इसके बाद जब बेगम यूं करके देखती कहती नहीं नहीं बहुत अच्छा बनाया है। ये भी होता है। वैसे मेरे साथ होता है कि इस्लामी नुक्ते नज़र से खाना जो है रिज़्क है, उसकी तारीफ तो वैसे भी करनी चाहिए, शुक्र करना चाहिए कि ये अल्लाह ने हमें नसीब किया। और मैं आपको बताऊं कि यहाँ पे, सॉरी आपकी बात काट रही हूँ, ये सुन्नत नबवी है कि जैसे आप खाने की बुराई खाते वक्त नहीं करेंगे। अगर आपको बुरा भी लगा है तो आप ये नहीं बोलेंगे क्या खाना है, आप अल्लाह का शुक्र अदा करेंगे उसने आपको रिस्क अदा किया है। बेशक।
असल में तव्हां ॻाल्हि कई न त उहो जेकी मजबूरी आहे ठीकु आहे हूअं दिलि में चवंदा हूंदा माशाल्लाह अलाह पाक जे लख एहसान शुक्र आहे जो अहिड़ी घरवारी मिली आहे सुठो खाराए पई सुठो प्यारे पई ऐं बाक़ी चवनि तव्हांजो 2 टायर आहिनि न वरी मां ई चवंदुमि त वरी 2 थांव जेके खड़कंदा हुआ सही पोइ जे नाराज़गी जहिड़ी थींदी आहे पोइ कीअं चवंदा त ॾिसो उहा ई साॻी ॻाल्हि जेका तव्हां वारी त 2 थांव हूंदा आहिनि त ज़रूरु ठड़कंदा आहिनि इहो त हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहे पर घरवारीअ जेका तव्हांजी आहे उन जी हमेशह तव्हां इज़त कयो बिल्कुलु इज़त कयो तव्हांजो घर हिकिड़ो सुठे तरीक़े सां हलंदो प्यार मुहबत सां हलंदो ऐं उहो हिकिड़ो सम्झो हिकिड़ो रोल मॉडल आहियूं असां मतिलबु असांजी ज़ाल मुड़ुस असां सुठे नमूने सां हलंदासीं त असांजो औलाद असांखे उहो ॾिसंदो ऐं उहा तरबियत असांजी अच्छा तव्हांखे भाभी जी कहिड़ी शइ पसंदि आहे माना जीअं खाइण में जीअं हीअ मूंखे शइ ॾाढी पसंदि आहे बसि हीअ मूंखे ठाहिणी आहे हुन वीचारी जूं सभु शयूं खाइण जूं पसंदि आहिनि हिकिड़ी हूंदी आहे सर ॾिसो न हिकिड़ो हूंदो आहे तव्हांखे जेकी इलाही पसंदि हुजे मसलन जीअं पाण अगरि सिंध इंटीरियर सिंध में पाण चवंदा आहियूं त यार दाल हुजनि चांवर हुजनि अच्छा वरी सलाद हुजे हिकिड़ी पसंदि जी तव्हां शइ हूंदी आहे दाल चांवर त मूंखे उहे ई पसंदि हूंदा आहिनि माना मां तव्हांजी ॻाल्हि दिलिजी करे छॾी बिल्कुलु पहिरीं जी कमु कई हा बिल्कुलु दाल चांवर पसंदि दाल चांवर मूंखे पसंदि हूंदो आहे अच्छा कुकिंग जो तव्हांखे शौक़ु वग़ैरह तव्हां चओ त मूंखे मतिलबु की खाइण जो शौक़ु आहे ठाहिण जो न आहे इतफ़ाक़ कॾहिं अहिड़ो जॾहिं जीअं मसइलो करोना अची वई हा घर में वेही मां त सची ॻाल्हि आहे मां त चवंदो आहियां त बाबा जॾहिं करोना अची वई न घर में वेही महफ़िलूं बि बंदि ॿाहिरि हर शइ बंदि मां चयो हाणे वञे केॾांहुं वेही करे नेठि मां पंहिंजे घर खे चयमि मां चयमि अॼु रेसिपी मां तयारु कंदुसि हा मां चयो तव्हांखे ॿाहिरि न आहे अचिणो घर वारे खे मां विहारे चयमि मां साईं अंदरि वञी करे चांवर ठाहिया छा पकोड़ा ठाहिया जंहिं महिल पकोड़ा ठाहे बसि थिया मां चयमि त हीअ जेके आहिनि पकोड़ा जेके आहिनि आलू वारा पकोड़ा इहे फुकजा छो कोन्हनि ऐं घर वारे चयमि तव्हांखे ॿाहिरि बि न आहे अचिणो तव्हांखे सरप्राइज़ ॾियणी आहे ऐं जंहिं महिल मां खणी करे चांवर ऐं उहो आलू वारा पकोड़ा रखियमि कमरे में त मां चयमि हाणे सभु शइ हुन चयो माशाल्लाह ज़बरदस्त ऐं तव्हां सरप्राइज़ ॾिनी आहे थैंक यू सो मच त मां चयमि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि परेशान कयो आहे जी कहिड़ी मां आलू वारा पकोड़ा तयारु थी विया आहिनि हा मां फुक जा छो कोन्ह इहे नरम छो थी विया आहिनि चयो था सोढा विधी आहे मां ॾे यार सोढा न विधी आहे सो वाकई अनाड़ी हूंदा आहिनि सीनियर हूंदा आहिनि तजुर्बो न आहे न साईं हा हा बिल्कुलु त किचन में अलाए किथे असांजी रेसिपी पहुती आहे जेके नात कराए वठूं बिल्कुलु असांजा जन जॉइन कयो आहे नात ख़ान उन्हनि जो पहिरियों मां तारीफ़ कराए छॾियां मोहम्मद उमर खलीली साहब आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मोहसिन अली कादरी हुसैनी उहे बि गॾु आहिनि उन सां गॾोगॾु अवेस अली सुमरो कादरी उहो बि गॾु आहे सो सभ खां पहिरियां हलूं था मोहम्मद उमर खलीली तरफ़ उन्हनि जी आवाज़ में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं था ऐं असांजो तलो जो किचन बि माशाल्लाह रेसिपी तयारु थी रही आहे नात तरफ़ हलंदासीं बिस्मिल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु ऐ दिल एडो तड़प न रोए ऐ दिल एडो तड़प न रोए इंशा अल्लाह सागे महीने इंशा अल्लाह सागे महीने मोटी हलबो मदीने हा 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 मोटी हलबो मदीने अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु जाने बजे ले जिंदड़ी घोरे डूंगर डोरे डाढ़ा हो रे
पुरथी पसीने पुरथी पसीने मोटी हलबो मदीने मोटी हलबो मदीने अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु जिसे करियो साईं सोहणे जिसे करियो मूं वठ चाहे छा कुछ ठाहे गड क्यों आहे मूं गम गीने मोटी हलबो मदीने मोटी हलबो मदीने अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह मोहताजन ते मखने जगदन मोहताजन ते तेरे निगाहों करम जो चाहों करदा मथाओं शल्मो कमीने मोटी हलबो मदीने मोटी हलबो मदीने अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु ऐ दिल एडो तड़प न रोई इंशा सागे महीने मोटी हलबो मदीने मोटी हलबो मदीने सुभान अल्लाह आमीन 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 ही कंदासीं त मोटी हलबो मदीने वाकई जेकॾहिं मां चवंदो आहियां रमज़ान जो महीनो हुजे मदीने जो शहर हुजे साम्हूं गुंबद खज़रा हुजे हथ में अजवा खजूर हुजे ज़मज़म जो हुजे त पोइ त वरी चवंदा आहिनि त सोने के सुहाग आहे अलाह सां सभिनी खे नसीब करे जेके बि असां मुस्लमान भाइर आहिनि जेके नाज़िन ॾिसनि पिया अलाह पाक खां दुआ आहे त रमज़ान जी बाबरकत महीने जे सदके अलाह पाक सभिनि जी बात मदीने पाक जी हाज़िर नसीब फरमाए तव्हांजी सर ख़्वाहिश का अहिड़ी आख़िरी ख़्वाहिश था पुछो न न न न ज़िंदगी जी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो हीअ आहे त उहो आहे न त हर कहिड़ो चइबो आहे त हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश में दम निकिले सो ख़्वाहिशूं त इंसान जूं खोड़ हूंदियूं आहिनि जेके ज़रूरी न आहे त पूरियूं थियनि सही का अहिड़ी ख़्वाहिश आहे कान का अलाह साईं गंज ॾिना आहिनि शुक्र आहे मालिक जो अल्हम्दुलिल्लाह इहा ख़्वाहिश आहे जीअं तव्हां चओ त मदीने जी ज़ियारत थिए इहा ख़्वाहिश आहे बिल्कुलु अलाह साईं तव्हांखे नसीब अता फरमाईंदो खाना काबा जा मदीने पाक जी ऐं तव्हांखे पंहिंजे बचण सां गॾु इंशाअल्लाह इहा ई दुआऊं घुरे सघूं था किचन जी तरफ़ हली रहिया आहियूं त किचन में असांजी रेसिपी अलाए किथे पहुती आहे माशाअल्लाह महिनत जारी ऐं सारी आहे मां वेठी थी कयां जेको तव्हांखे करिणो हुयो अच्छा अच्छा तव्हां त भॼी विया मूं ॾिठमि त वाक़ई ॾा कमु घणो आहे इन करे मां अची चुप करे वेही इन करे तव्हां अची वेही रहियो त असां तलो कुकिंग ऑयल में चिकन ब्रेड सैंडविचिस ठाहे रहिया आहियूं ऐं तलो तव्हांखे ख़बर आहे त हिन जो स्लोगन असां नंढे हूंदे खां ॿुधंदा ईंदा आहियूं अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ तलो पे है पिछले 70 सालों से माओ का भरोसा जो बनाए हर खाना जायकेदार और सेहतमंद इस रमज़ान बनाएं तलो में मज़े मज़े के सेहतमंद खाने ताकि आपके घर वाले और बच्चे भी बोले अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। इसमें मौजूद है विटामिन डी और ए जो दे आपके खानों को बेहतरीन ग़िज़ायत। तलो लाया प्रो ग्रोथ फार्मूला
जो बनाए आपके बच्चों को स्ट्रॉन्गर, हायर एंड फास्टर। तो फिर इस रमज़ान पकाएं तलों में ताकि रहें आपके घर वाले सेहतमंद। अच्छा, यहाँ पे हम अपनी रेसिपी भी बता देते हैं कि हमने यहाँ पे ब्रेड ली और मैंने इस पे इसके क्रम्स काट दिए और मैं यहाँ से ब्रेड ले लूँ। यहाँ पे जी, थैंक यू किरण, आपने No problem. हेल्प कर दी मेरी। आप कब तक ब्रेड कट करती रहती? अच्छा, मैंने यहाँ पे अब इसमें मायोनीज़ लगाई है सिंपल। मैं इसमें जितनी मुझे चिकन चाहिए, हम बहुत ज़्यादा नहीं डालेंगे क्योंकि इसको फोल्ड भी हमें करना है, तो ज़्यादा 2 टीस्पून बहुत हैं। अच्छा, एक मैंने बात कही थी तो वो आज पूरी हो गई, सच्ची भी हो गई, बताऊं? किरण ॿुधाया ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हि हुई? ये मैं एक सेकंड ॿुधायां? बता दूं ऐसे शाम कुछ ॾींहं सैंडविच पहिरियां न कुछ ॾींहं पहिरियां मां चयुमि त 14 रोज़ो हूंदो या 15 रोज़ो हूंदो त तव्हां किचन में असांखे रेसिपी खाराईंदा, ठीकु आहे? सो अॼु 14 रोज़ो ई आहे। सो तव्हांखे चयुमि त रेसिपी ठाहींदा तव्हां, ऐं अॼु उहा सची ॻाल्हि साबित थी वई त तव्हां माशाल्लाह रेसिपी तयारु बि कयो पिया। पर हिकिड़ी शइ रहिजी वई आहे जो चवंदो मां नात पढ़ंदुमि, उहो यादि आहे तव्हांखे त 14-15 रोज़े ते इनशाला महरीन नात पढ़ंदी ऐं तव्हां किचन में हूंदा। महरीन जो चवण इहो बि आहे त भाई हिकु ॾींहुं पहिरियां मूंखे प्रिपरेशन करणी आहे, त उहो वीचारी खे जेको आहे लिखी बि नथो ॾिए। जुनेद काथे आहे? नहीं, लिख के दिए जुनेद ने, लेकिन मुझे देखने का भी टाइम नहीं मिला। मैं इंशाल्लाह ज़रूर सुनाऊंगी। अच्छा, यहाँ पे मैं ने ब्रेड ली, उसमें मैंने मायोनीज़ लगाई। ये जो मैंने चिकन स्प्रेड बनाया था, अब मैंने इसको यहाँ लगा दिया। इसकी कॉर्नर्स पे मैंने अंडा लगाया है जो मैंने फेंटा है, और मैं अब इसे फोल्ड करूँगी। फोल्ड करके आप इसको चाहें तो देखें ये ऐसे भी रहेगा, और अगर आप इसको चाहते हैं कि थोड़ा फ्लैट करें तो यहाँ मैंने पानी लिया है, वो हथेली पे लगा के आप इसको प्रेस करेंगे, प्रेस करेंगे तो ये जो फूली हुई ब्रेड है ना वो थोड़ी बैठ जाएगी, फिर आपको थोड़ा फ्राई करने में आसानी होगी। सही। अच्छा, इस तरह हम बना लेंगे जितने भी हमें बनाने। इते मां फ्रूटफुल जूसिस जे हवाले सां बि तव्हांखे ॿुधाईंदी हलां त फ्रूटफुल जूसिस 5 मुल्कनि में बरामद कया वञनि था। फ्रूटफुल कैन जेकी ट्रांसपेरेंट कैन आहिनि, पहिरियों भेरो पाकिस्तान में मुतारफ़ कराया आहिनि। पूरे मुल्क जे सुपर स्टोर्स ते दस्तियाब आहिनि। त मां तव्हांखे हिन में ॿुधायां त असां वटि जेको हिते मौजूदु आहे हिकिड़ो पोमेग्रेनेट ऐं मैंगो फ्लेवर आहे, जेको ॾाढ़ूं ऐं अंब वारो फ्लेवर मौजूदु आहे। पर हिन जी ज़बरदस्त हिकिड़ी रेंज आहे जेका मार्केट में अवेलेबल आहे। वैरायटी ऑफ फ्लेवर्स, दैट इज़ मैंगो, गुआवा, पोमेग्रेनेट, कीनू, मिक्स्ड फ्रूट, लीची, पीच एंड लेमन मिंट अवेलेबल आहिनि। ऐं हर मतिलबु स्टोर ते तव्हांखे आसानी सां मिली वेंदा, इवन दो त तव्हांखे हाइपर स्टार जे हिन में भी मिली वेंदा इंशाल्लाह। अच्छा, मैं किरण अपने व्यूअर्स को जल्दी से एक डेमो भी दे देती हूँ फ्राई करके, ताकि इनको बिल्कुल आइडिया हो जाए। बिल्कुलु किचन में नाज़रीन असांजी रेसिपी जेको आहे सो तयारु थियण वारी आहे। इनशाला कुझु ई लम्हनि में तयारु थी वेंदी। असांजा रसूल बख़्श ॾाहिरी साहब असां सां गॾु अॼु महिमान हुआ। सो सर, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे हिन ट्रांसमिशन में रमज़ान में आया। ऐं आख़िरी असांजे नाज़रीन लाइ मैसेज हुजे, रमज़ान जो महीनो आहे, का दिलि जी ॻाल्हि हुजे? दिलि जी ॻाल्हि इहा आहे त हींअर ॾाढो सच आहे, पर हाणे सच वॾो ॾोहारी आहे। हा बिल्कुलु, सच वॾो ॾोहारी आहे। उमूमन मूं ॾिठो आहे, मतिलबु मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती तजुर्बो रहियो जी, त असां रमज़ान शरीफ़ में छो इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं, हक़ जूं, सच जूं, पाड़े वारनि जो ख़्यालु रखणु। वाह वाह वाह। कोशिशि मतिलबु हर महीना त सभु अलाह साईं जा प्यारा हूंदा, ॾींहं सभु अलाह साईं जा प्यारा हूंदा। सुभान अल्लाह। त असां हर ॾींहुं हर महीने में अलाह जे उन्हनि बंदनि जी छो नथा ख़िदमत कयूं जेके ज़रूरतमंद आहिनि। बिल्कुलु। ऐं ज़रूरतमंद बि ईअं आहिनि त असां उन्हनि खे रोज़गार सां लॻायूं, असां उन्हनि खे मोहताज न कयूं। जीअं अॼुकल्ह ॾाढो मूंखे ॾाढो अफ़सोस थिए पियो त नालो वठंदे मूंखे माना ॾुखियो पियो लॻे त जॻह जॻह ते अहिड़ा स्टॉल लॻा पिया आहिनि। स्टॉल ई चई सघिजे थो हुनखे, त उते रोज़े जी इफ़्तारी कराई थी वञे, सहरी कराई थी वञे। तव्हां हुननि खे एतिरो क़ाबिल छो नथा कयो जो हू पंहिंजो रोज़ो पाण खोलीनि, कमाए पंहिंजे घर में? छो रोडनि ते वेही हू रोज़ा खोलीनि, छो वेही रोडनि ते इफ़्तारियूं कनि? बहितरीनु ॻाल्हि। उन्हनि खे रोज़गार ॾियो, उन्हनि जे लाइ कारोबार लाइ सोचियो। तव्हां अहिड़ियूं कंपनियूं खोलियो
टेक्सटाइल मिलूं खोलियो जो उनखे रोज़गार मिले, तव्हांजी शइ प्रोडक्ट ठहे, प्रोडक्ट ॿाहिरि वञे, तव्हांजो नाणो पंहिंजे मुल्क में अचे, असांजो मुल्क ख़ुशहाल थिए। असांजो माशाल्लाह मुल्क तमामु घणो ख़ुशहाल आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। सो मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त थोरो इन बारे में सोचिजे। बिल्कुलु तमामु असां चवंदा आहियूं त भाई पाड़े वारे जो ख़्यालु रखो, दोस्तनि जो ख़्यालु रखो, ज़रूरतमंद जेको वीचारो ग़रीब माण्हू आहे उनजो ख़्यालु रखो, पर उनखे मोहताज न कयो, मोहताज न कयो, मोहताज न कयो, उनखे रोज़गार सां लॻायो। बिल्कुलु रसूल बशीर डॉक्टर साहिबु तव्हांजी वॾियूं महिरबानियूं ऐं इंशाल्लाह ईअं मुलाक़ात थींदियूं रहंदियूं ऐं इंशाल्लाह इहे मेल मिलाप हलंदा रहंदा। सो नात तरफ़ हलूं था। अवैस अली सुमरो जंहिंजे आवाज़ में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे इन ट्रांसमिशन में शामिलु कंदासीं महिमान रमज़ान में। बिस्मिल्लाह। हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे, झलक महबूब जी आहे मथे मथे, लखे चंद्र गॾु कजन भली मैदान में अचन, उहे पुॼंदा पिरीअ खे किथे किथे। हसीनन जो हुस्न दुनिया में को घणो सोनो आयो ई नाहे, खुदा पाक घणो सोनो ठायो ई नाहे। दुनिया में को घणो सोनो आयो ई नाहे, खुदा पाक घणो सोनो ठायो ई नाहे। न ठाहींदो खुदा न चाहींदो खुदा, पुनल आयो असांजे आप खे पुखे। हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे, झलक महबूब जी आगे मथे मथे, लखे चंद्र गॾु कजन भली मैदान में अचन, उहे पुॼंदा पिरीअ खे किथे किथे। हसीनन जो हुस्न ॾिठो जन बिसाई यूसुफ कटियूं पंहिंजूं आङिरियूं, अकुल सभु विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आङिरियूं। ॾिठो जन बिसाई यूसुफ कटियूं पंहिंजूं आङिरियूं, अकुल सभु विञाए वेठा सटियूं पंहिंजूं आङिरियूं। पोइ ॾिठो जन मुस्तफ़ा घोरिया घर ऐं बचा, ॾिठो जन मुस्तफ़ा घोरिया घर ऐं बचा, बचल हुई सा जान ॾिनो कटे कटे। सीनन जो हुस्न कयो खुलई कठे, झलक महबूब जी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीनु अवैस अली सुमरो साहब जी आवाज़ में। ऐं अञा इलाही सारा ॿिया बि सना ख़ान मुस्तफ़ा इंशाल्लाह उहे बि जॉइन कंदा असांखे। हिते टाइम थियो आहे ब्रेक जो, नंढी ब्रेक खां पोइ तव्हांजी ख़िदमत में ॿीहर हाज़िर थींदासीं। केॾांहुं न वञो, ॾिसंदा रहो महिमान रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ख़ुशि आमदी चऊं था हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे प्रोग्राम में। ऐं वक़्तु जेको आहे सो जल्दी जल्दी गुज़रंदो वेंदो आहे, ख़बर न पवंदी आहे। ऐं अफ़्तार जो वक़्तु बि अञा कुझु टाइम आहे हिते थोड़ियूं इंटीग्रेशन्स भी करे वठूं, छो जो बिल्कुल भी अॼु टाइम न मिली सघियो आहे। मां थोड़ी हेल्प कराए रही हुयसि, महरीन जी ज़ाहिर आहे,
वो भी वीचारी अकेली लगी पई आहे किचन में, त मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे त मां उनजी बि हेल्प करायां। त हिते मां टपाल मेज़बान जे हवाले सां तव्हां सां ॻाल्हि करणु चाहींदसि त टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। मेज़बान यानी मेज़बानी हॉस्पिटैलिटी। उन खां अलावा मेज़बान इज़ नोन फॉर इट्स रंग, ख़ुशबू ऐं ज़ाइको जेको तव्हांखे पसंदि आहे। टपाल मेज़बान असां पंहिंजे घर में इस्तेमालु कंदा आहियूं, दोस्त जॾहिं ईंदा आहिनि उन्हनि खे पीआरींदा आहियूं चांहि, उताकू जॾहिं सजंदियूं आहिनि त असां उन्हनि खे बि सर्व कंदा आहियूं। त सिंध जी शान आहे टपाल मेज़बान, ऐं टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। उन खां अलावा असां सां गॾु हिते मलका मसाला बि आहिनि। मलका मसाला पाकिस्तान में पंहिंजी नवेद जो पहिरियों ब्रांड आहे जंहिं पंहिंजी रेसिपी मसाला में आम लूण जे बजाए 100% कुदरती हिमालयन पिंक सॉल्ट शामिल कयो आहे, छो त मलका मसाला ज़ाइके सां गॾु पंहिंजे सार्फ़िन जी सिहत खे बि औलीन तरजीह ॾींदा आहिनि। सो हाणे हलंदासीं असां महरीन जी तरफ़। जी महरीन। अच्छा, मैंने जैसे बताया था कि ये मैंने अपना असेंबलिंग बता दी थी। अब मैं इसको जल्दी से फोल्ड करूँगी और बता दूँगी कि भाई ये मैंने क्या करना है नेक्स्ट स्टेप। अच्छा, मैं आपसे एक चीज़ यहाँ पे पूछना चाहूँगी कि आप ये जो रोल बना रही हैं तो इसको आप जिस तरह बंद कर रही हैं तो वो क्या उस पे मैदा लगा रही हैं या अंडा लगा रही हैं आप? ये अंडा मैंने बीट किया है। ये कॉर्नर्स पे मैं लगा दूंगी तो वो स्टिक हो जाएगा, बहुत ज़्यादा हमें चाहिए नहीं है। ठीक है। और उससे ये होता है कि हल्का सा चिपक जाएगा, खुलेगा नहीं ब्रेड। सही। और अच्छा, मैं अपने हाथ में हथेली में पानी लेके इसको और थोड़ा बिठा रही हूँ ब्रेड को। अब मैं इसमें ब्रेड को अंडे में डिप कर रही हूँ और जैसे ही मैं बनाऊंगी ये बिल्कुल तैयार हो जाएगा। ज़बरदस्त। अच्छा, इसको आपने ना बहुत तेज आंच पे नहीं बनाना है, वरना इसका जो जबरदस्त डिजायर्ड कलर है ना, लाइट गोल्डन, वो नहीं आएगा, वो खत्म हो जाएगा वरना। वो आपने ऐसे नहीं करना है, मतलब सड़न न सुठा लगन। हाँ, जले नहीं बिल्कुल। हाँ, और अच्छा लगना चाहिए। सही। क्योंकि ये ब्रेड और अंडा एकदम से जो है ना फौरन बन जाता है। ज़बरदस्त असांजी रेसिपी ठही रही आहे। तलो कुकिंग ऑयल में चिकन सैंडविच ठही रहिया आहिनि ब्रेड जा, ऐं इंशाल्लाह एज़ यूजुअल जीअं असांजी भेण ठाहे थी पई डेली रेसिपीज़ तमामु बहितरीनु ठाहींदी आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कंदा हूंदा। हूअं त हर असांजी सिंध जी जेका भेण आहे, पाकिस्तान जी जेका भेण आहे, असांजी न्याणियूं जेके आहिनि ॾाढियूं सुघड़ आहिनि ऐं तमामु सुठी कुकिंग कंदियूं आहिनि, पर जिन जिन खे शौक़ु हूंदो आहे अञा बि कुकिंग करण जो त उहे घणो करे जेके जीअं असां सेखारे रहिया आहियूं ऐं ॾिसंदियूं रहंदियूं आहिनि, चैनल्स खे फॉलो कंदियूं आहिनि, त उहे ज़रूरु ट्राई कंदियूं हूंदियूं। बिल्कुलु। दस्तरखान असांजा हींअर भेणूं जेके आहिनि असांजी माऊं लॻाईंदियूं हूंदियूं ऐं ही प्रोग्राम बि ॾिसंदा हूंदा, नातूं ॿुधंदा हूंदा, सिखंदा बि हूंदा। त हिते असां सां गॾु जेको ताउन कयो आहे गेस्ट सां, त असां सां गॾु नेल्सन पेंट्स बि आहिनि, सोगो ज़ैपिट बि आहे, योपोकी बि आहे, बेक शेक बि आहे ऐं टपाल मेज़बान बि आहे। सो थैंक यू सो मच, तव्हां असांखे गिफ्ट्स मोकिलींदा आहियो असांजे गेस्ट जे लाइ, वॾी महिरबानी। ऐं उन खां अलावा जेको आहे असां सां गॾु हिते ॿिया बि नाथुआ वेठल आहिनि, त मां उनखे जिन जॉइन कयो आहे गुलाम नबी महर साहब ऐं उन सां गॾोगॾु वेठल सुमेर लासी, ठीकु आहे, ऐं हिन पासे भेण वेठल आहे समीर लासी। अच्छा सॉरी, समीर लासी। हिन सुमेर मूं वटि साॻी ॻाल्हि आहे, सुमेर समीर। हिन पासे नंढड़ी भेण वेठल आहे जो नालो आहे महावश। ऐसे सही कह रहा हूँ ना? महावश। अच्छा, उसकी मीनिंग क्या है? मैंने जब ब्रेक पूछा चंद मना चांद जैसे, ऐसे महावश चांद जैसे। ऐं ॿी नंढड़ी क्यूट सी वेठी आहे हिरा नूर जो अॼु रोज़ो बि आहे ऐं अॼु जेको असां वटि सेगमेंट आहे रोज़ा कुशाई जो, त हीअ नंढड़ी भेण असांजी वेठल आहे हिते, हिन जो रोज़ो बि हिते इफ्तार कराईंदासीं इंशाअल्लाह। ऐं पहला रोज़ा है आपका? माइक में मुझे बताइए बेटा, माइक मेरा ख्याल है खुला बनी है, ओपन करें इसको ऑन करें। नहीं ये आपने ऑन ही था बिल्कुल। हाँ, पहला रोज़ा है आपका। आवाज़ नहीं आ रही माइक में बच्ची की। अच्छा ठीक है, इन सां ॻाल्हि ॿोल कयूं था आख़िर में। ना तरफ़ अल्लाह छो जो इलाही नाथ खां वेठल आहिनि, हिन तरफ़ जेको जनाब मोहसिन अली कादरी हुसैनी, जिसकी आवाज़ में ना सुनेंगे। बिस्मिल्लाह। दरे नबी पर पड़ा रहूँगा,
मतलब मिलेगा जब तक ना दिल का मतलब, ना शाम मतलब की सुबह होगी, न ये फसाना तमाम होगा। और जो दिल से है माइले पैगंबर, ये उसकी पहचान है मुकर्रर। जो के आने से कुफ्र पर जो ज़वाल आया, कमाल आया, नबी का लब पर जो जिक्र है बेमिसाल आया, कमाल आया। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, तमामु बेहतरीन नंढड़ी मावश नात रसूल मक़बूल। टाइम बिल्कुल शॉर्ट आहे, नात बि ॿुधी वठूं। जी जी ज़रूर। सो असां सां गॾु आहे साईं जनाब ग़ुलाम नबी महर साहब, उन जी आवाज़ में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कनि। के समर दातार दे ओ पोचा मदीने पार दे, ओए दिल वञणु थी घुरे दिलदार दे, ओए दिल वञणु थी घुरे सुणे पार दे, मूंखे समर दातार दे ओ पोचा मदीने पार दे, ओए दिल वञणु थी घुरे दिलदार दे, ओए दिल वञणु थी घुरे सुणे पार दे। तो खां किरोड़ घुरान थो ओ तो खां किरोड़ घुरान थो मलन माड़ियूं नकाकार दे, ओए दिल वञणु थी घुरे दिलदार दे, ओए दिल वञणु थी घुरे भले पार दे, मूंखे समर दातार दे ओ पोचा मदीने पार दे, ओए दिल वञणु थी घुरे दिलदार दे, ओए दिल वञणु थी घुरे सुणे पार दे, मूंखे रुगो पहुचाए रब ओ मूंखे रुगो पहुचाए रब पंहिंजे पुनल पगदार दे, ओए दिल वञणु थी घुरे दिलदार दे, ओए दिल वञणु थी घुरे सुणे पार दे, मूंखे समर दातार दे ओ पोचा वञी सुणे पार दे, ओए दिल वञणु थी घुरे दिलदार दे, ओए दिल वञणु थी घुरे सुणे पार दे। माशाअल्लाह, माशाअल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। त हिते असांजी नंढड़ी भेण बि हिते मौजूदु आहे, उनजो नालो हिरा आहे। जीअं त मां तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त हिरा जो अॼु रोज़ो बि आहे, इन जो रोज़ो कुशाई बि कंदासीं इंशाअल्लाह। तो हिरा आप तैयार हैं? चले। अच्छा, आवाज़ अचे पई हिरा जी?
वो भी मैं पूछा कर, आवाज़ आ रही है? बच्ची की आवाज़ आ रही है? हेलो। हाँ अब आ रही है, ठीक अब आ रही है। तो हिरा पहले तो आप मुझे ये बताइए कि आप कितने साल की हैं? माइक में 9 इयर्स की हैं। और आपका पहला रोज़ा ये? यस। अच्छा, और कौन सी क्लास में पढ़ती हैं आप? मैं 3 क्लास में। 3 क्लास में। तो आज आपने जो रोज़ा रखा है तो आपको मम्मा पापा ने बोला या आपने खुद बोला कि मुझे रोज़ा रखना है? मुझे खुद शौक है। खुद शौक था। चले माशाल्लाह, रोज़ा लग तो नहीं रहा? नहीं। पक्की बात है? पक्की बात। चले अब सुनाए आप नात। मोहम्मद का रोज़ा करीब आ रहा है, बुलंदी पे अपना नसीब आ रहा है। मोहम्मद का रोज़ा करीब आ रहा है, बुलंदी पे अपना नसीब आ रहा है। फरिश्तों ये दे दो पैगाम उनको, खबर के दे दो उनको। फरिश्तों के खादिम तुम्हारा सईद आ रहा है, के खादिम तुम्हारा सईद आ रहा है। मदीना 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 बड़ा लुफ्त देता है नामे मदीना। मदीना 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 मदीना। वाह जी वाह वाह, हिरा हिरा माशाल्लाह, आपको रोज़े की मुबारक हो। अच्छा, तो आपने आज फरमाइश तो की होगी अपने अब्बू अम्मी की, अब्बू मुझे अम्मी ये चीज़ खानी है अफ्तारी मुझे, तो कौन सी की थी आपने? बिरयानी। ओए ओए, वाह जी वाह वाह, बिरयानी खानी है? इतनी छोटी सी और बिरयानी लवर। और कुछ? और गिफ्ट में अम्मा अब्बा ने क्या दिया? गिफ्ट पे अम्मा पापा आज रात को देंगे। आज रात आपको को सरप्राइज देंगे? मतलब आपने कोई फरमाइश नहीं की थी? नहीं, कोई भी नहीं, सिर्फ बिरयानी की। अरे सदके, जबरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। फरमाइश कही है नंढड़ी फरमाइश पर इलाही वॾी फरमाइश आहे हुनजे माउ पीउ जे लाइ। हाँ बिल्कुल। माशाल्लाह तो माशाल्लाह। मुझे ख्याल में टाइम बिल्कुल घटि आहे, वाइंड अप ही तरफ वाइंड अप जी तरफ़ आहे। ऐं मां जेको आहे हींअर किचन में हलणु चाहींदसि ऐं असांजी शायदि रेसिपी बि बिल्कुल रेडी आहे। जी महरीन जी, हमारे तलो कुकिंग ऑयल में बने चिकन ब्रेड रोल्स यहाँ पे रेडी हैं। जब हम ज़रा बहुत ज़्यादा क्वांटिटी में बनाते हैं तो इसमें थोड़ा टाइम लगता है, वरना आप ये बना के रख सकते हैं और जल्दी से जब भी आपको बनाने हैं आप इसको फ्राई करें। ये अक्सर लोग जैसे रमज़ान के अलावा भी आप लंच में लेके जाना चाहें तो खा सकते हैं, तो ये आप लेके जा सकते हैं। ज़बरदस्त असांजी रेसिपी रेडी आहे। तलो कुकिंग ऑयल में ठही आहे ऐं ब्रेड चिकन रोल्स ठहिया आहिनि त तव्हां ॾिसी सघो था स्क्रीन ते त केॾा ख़ूबसूरत नज़र अची रहिया आहिनि। ऐं माशाल्लाह जॾहिं खाईंदासीं त पोइ हिन जो टेस्ट बि ॿुधाईंदासीं त कीअं ठहिया आहिनि। उहे बि फीडबैक असां महरीन खे सुठो ई ॾींदा आहियूं हमेशा, रोज़ानो। हाँ ज़रूर, मुझे फीडबैक का हमेशा इंतज़ार रहता है, हम देते भी हैं। हाँ, अच्छा, मैं मुझे बड़ा मज़ा आता है, इसलिए मैं नेक्स्ट डे बड़ी और अच्छी रेसिपी। अच्छा, मैं सिंधी में बात कर रहा हूँ, ठीक है? तो आपको उर्दू ट्रांसलेट करनी है, ठीक है? तो अॼु असां पंहिंजे किचन में रोल ठाहिया आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त रोल ठहिया आहिनि। इंशाल्लाह अफ्तारी कंदासीं पोइ ख़बर पवंदी। आज हम हमारे किचन में रोल ठाई रोल बने हैं और जो है क्या बोला उसके बाद आपने कि अफ्तारी खां पोइ इंशाल्लाह खाईंदासीं, ख़बर हम पवंदी। इफ्तार में खाएंगे और फिर हम बताएंगे कि रोल कैसे बने। ये जबरदस्त, आप क्या हल्का ले रहे हैं महरीन को? ऐसी कोई बात नहीं कीजिएगा, पकड़ लूंगी मैं। तो सो थैंक यू सो मच महरीन। इंशाल्लाह जिंदगी रही तो कल मुलाकात करेंगे आपसे। स्टे हैप्पी एंड स्टे हेल्दी। कल मिलते हैं। अल्लाह हाफिज़। ऐं मां तव्हांखे हिते स्पॉन्सर्स जे हवाले सां बुलाया न ॿुधायां, फंबलिंग थी वेंदी आहे, इंसान आहियां मां भी। तलो बनस्पति घी एंड कुकिंग ऑयल, अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। बेक पॉलर द ट्रू पास्ता एक्सपर्ट, ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्टी, बेक शेक कप केक्स, मरहबा शरबत गुलबहार, फलों फूलों और खालिस जड़ी बूटियों से तैयार करदा। जहाँ प्यार वहाँ गुलबहार,
मलका मसाला, फटाइल किचन अप्लायंसेस, क्विज शरबत, टपाल मेज़बान, प्रीमियर डस्टी, शहबाज कुकिंग ऑयल एंड घी, टैंक के साथ रिफ्रेशिंग रमज़ान, हमदर्द, रूह अफ़ज़ा, पाकोला मिल्क ऐं इफ्तारी जो ख़ासि बंदोबस्तु कयो आहे। ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स, इन खां अलावा वाइटल टी वारा बि आहिनि असां सां गॾु, जिन जो चवणु आहे त वाइटल पियो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे भरपूर तरीक़े सां इंजॉय कयो। वेंदे वेंदे जीअं हमेशह तव्हांखे सुठी ॻाल्हि ॿुधाईंदी आहियां त अॼु जी बहितरीनु ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी में एतिरा सुठा थी रहो जो जेकॾहिं तव्हांखे कोई चवे त ख़ुदा तोखे इन अमल जो सिलो ॾे त इहा ॻाल्हि तव्हांखे बददुआ थी न लॻे। सम्झ में आई ॻाल्हि कुझु त अमल पंहिंजा जेके आहिनि उहे दुरुस्त कयो। तव्हांजा जेके अमल आहिनि उन जे हिसाब सां ई तव्हांखे उन जो सिलो मिलंदो। जंहिंसां तव्हां सुठो हलंदा, तव्हांजा अमल सुठो हूंदो, तव्हांजा रवैयो सुठो हूंदो त तव्हांखे अलाह साईं उन जो हिसाब किताब ऐं उन ई तरह सां तव्हांजो सिलो ॾींदो। जंहिंसां तव्हांजो रवैयो अहिड़े क़िस्म जो हूंदो या तव्हां सॼी ज़िंदगी तव्हांजा अमल ख़राबु रहंदा त अलाह साईं उन जो बदिलो उन हिसाब सां ई ॾींदो आहे। सो मुंहिंजी तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। इंशाअल्लाह सुभाणे मुलाक़ात कंदासीं। पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु, मां बि इजाज़त वठंदुमि आख़िर में।